सभिनी ॾिसंदड़नि खे ऐं ॿीहर भली कार चवंदसि नंढड़ो ब्रेक हुयो, वापसि अची चुका आहियूं। समटाइम्स थोरो ब्रेक वॾो बि थी वेंदो आहे, बट इट्स ओके। तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे, प्रोग्राम में शामिल बि थी सघो था ऐं स्क्रीन ते ॾिनल नंबर बि हली रहियो आहे। अॼु प्रोग्राम में मौसीक़ी शामिल आहे, मूंखे ॿुधाईंदी हला त फ़क़ीर एजाज़ ख़ासि के लिए असांखे जॉइन करे चुका आहिनि। अदा खे भली कार चवंदासीं। अस्सलाम वालेकुम, अदा ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु। पोइ हाणे कीअं था शुरूआत करियो? लतीफ़ साईं जी काफ़ी सर। बिस्मिल्लाह। कोटन में ये जेलन में ये कोटन में ये जेलन में ही जो उमर मुझे दाद धनारन को ये कोटन में ये जो उमर मुझे दाद धनारन को दाद धनारन कौन को मुझे दाद धनारन को ओ दाद धनारन कौन को मुझे दाद धनारन को बड़े उमर मुझे दाद धनारन को
हो अथमू में तू अल्लाह में, अथमू में तू अल्लाह में, हो अथमू में तू अल्लाह में, अथमू में तू अल्लाह में। जो मारन शामिल होए उमर मुझो दाद तनारन को, जियो कोट किरी पट पोए उमर मुझो दाद तनारन को, ओ दाद तनारन कोन को, मुझो दाद तनारन कोन को, ओ दाद तनारन कोन को, मुझो दाद तनारन कोन को। पहवारन का पोड़े उमर मुझो दाद तनारन को, पहवारन का पोड़े उमर मुझो दाद तनारन को। अदियूं शाह लतीफ़ जे बिट जो घोट लतीफ़ जे, अदियूं शाह लतीफ़ जे अला बिट जो घोट लतीफ़ जे, अदियूं शाह लतीफ़ जे बिट जो घोट लतीफ़। मुझो मारन शामिल होए उमर मुझो दाद तनारन को, मुझो मारन शामिल होए उमर मुझो दाद तनारन कोन को, दाद तनारन कोन को, मुझो दाद तनारन कोन को, ओ दाद तनारन कोन को, मुझो दाद तनारन कोन को। पहवारन का पोड़े उमर मुझो दाद तनारन कोन को, पहवारन का पोड़े उमर मुझो दाद तनारन कोन को। सूरत उमर मारवी मां ऐं उमर मारवी जो किसो जॾहिं बि ॿुधूं था, जॾहिं बि पढ़ूं था त उनमें हौसलो बि आहे, उनमें विल पावर बि आहे, उत्साह बि आहे ऐं हूअं बि छा साईं खे जॾहिं बि पढ़ंदा आहियूं त यकीनन उत्साह मिले थो, हौसलो मिले थो, जज़्बो ऐं उहो वलवलो ॾिसी इंसान जो उत्साह वधंदो आहे। इस तरह असां अॻियां वधंदासीं ऐं ॻाल्हाईंदासीं अव्हांजी फील्ड जे बारे में। अॼु मुख़्तलिफ़ फील्ड्स आहिनि, ॿ फील्ड्स आहिनि, मौसीक़ी ऐं जॾहिं मौसीक़ी जी ॻाल्हि कजे थी वरी हेॾां ॾिसूं था ज़ारा आहे ऐं हेॾां वरी मेकअप। सो यस, इहा फील्ड बि ॾाढी वॾी आहे, ॾाढी ह्यूज आहे। ज़ारा फर्दर छा डिस्कस कंदा अव्हां? फर्दर असां इहो डिस्कस कयोसीं पे स्किन्स ते, लैशेस तव्हां ॾेखारियूं? जी जी, लैशेस ही असांजो थोड़ियूं हैवी आहिनि, उन खां पोइ लाइट लैशेस बि हूंदा आहिनि। हिन में अलॻि अलॻि हिननि जा नंबर्स हूंदा आहिनि ऐं उहे असां एप्लीकेट कंदा आहियूं फॉर द यू कैन से टाइप ऑफ मेकअप, कहिड़ो टाइप जो मेकअप आहे। जीअं हींअर जेको असां वटि मेकअप इन आहे उहो नो मेकअप, नो मेकअप और ज़ीरो मेकअप। त नो मेकअप छा आहे? हाँ, नो मेकअप में त असां एतिरी हेवी लैशेस न हणंदासीं। नो मेकअप मीन्स त तव्हां कंहिं बि पार्टी में वञो पिया या कंहिं ओकेजन में वञो था जेको बिल्कुलु नंढे पैमाने ते आहे त उते तव्हां नो मेकअप करायो था। पर अॼुकल्ह जेके आहिनि उहो गर्ल्स जेके आहिनि पसंदि कनि पियूं नो मेकअप। नो मेकअप तव्हां क्वेश्चन बि कयो त नो मेकअप जे बारे में थोरो ॿुधायूं त नो मेकअप छा आहे? नो मेकअप मीन्स मेकअप न, बट न जे हुजणु जेको आहे उहो तव्हांखे ॿुधाईंदसि। त असां बिल्कुलु लाइट सी कवरेज रखंदा आहियूं, बिल्कुलु लाइट सी स्लाइट कवर। हूअं बि मेकअप जो जेको यूज़ेज आहे उहो स्लाइट रखणु घुरिजे, जेतिरो चवंदा आहिनि थोरो ओतिरो सुठो। त अगरि तव्हां हैवी कवरेज न वेंदा त ऑफकोर्स उहो क्रेक थियण जो बि ख़दशो हूंदो आहे, उहो लहण जो ख़दशो हूंदो आहे, उहो ख़राबु थियण जो ख़दशो हूंदो आहे। त बेटर आहे त तव्हां जॾहिं बि कंहिं बि प्रोडक्ट खे यूज़ कयो पिया त उन प्रोडक्ट जी क्वांटिटी जेका आहे उहा घटि ऐं लेस रखो। क्वालिटी सुठी हुजे, क्वांटिटी जी, बिल्कुलु क्वालिटी मैटर करे थी। असां ज़्यादातर जेके आहिनि लोकल ब्रांड्स न वेंदा आहियूं। असां हुन कुझु प्रोग्राम पहिरीं बि असां इहा शइ डिस्कस कई हुईसीं त ब्रांड्स जेके हूंदा आहिनि उहे महांगा ज़रूरु हूंदा आहिनि, बट तव्हांजी स्किन्स जे लाइ उहे सूटेबल हूंदा आहिनि, छो जो सस्ता रोए बार बार, महंगा रोए हिकु बार। सो अगरि तव्हां ब्रांड्स ते कमु करियो था या ब्रांड्स पंहिंजे फेस ते लॻारायो था त तव्हांखे काफ़ी स्किन डिज़ीज़िस खां बची वञो था। सो कोशिशि कंदा कयो पंहिंजी स्किन खे पंहिंजो सम्झी ऐं प्रोफेशनल्स वटि वेंदा कयो। प्रोफेशनल्स जेके आहिनि उहे चार्ज ज़रूरु तव्हां खां सुठा अमाउंट में कंदा आहिनि, बट हू ब्रांड्स ते कमु कंदा आहिनि। हींअर आउं तव्हांखे हिकिड़ो प्रोडक्ट ॾेखारींदसि, ब्रांड्स आहिनि। हिन प्रोडक्ट जी
जेका क्वालिटी आहे उहा तव्हांखे चेक करायां थी ठीकु मोस्टली तव्हां ग्लो ॾिठो हूंदो स्किन में ऐं गर्ल्स जेके आहिनि उहे कोशिशि कंदियूं आहिनि त यार ग्लो जेको आहे उहो कीअं ईंदो आहे त जॾहिं असां कंहिं बि प्रोडक्ट खे ग्लो ॾियण जे लाइ असां ही प्रोडक्ट यूज़ कंदा आहियूं लाइक दिस अगरि तव्हां प्रॉपर तरीक़े सां ॾिसी सघो पियो मुंहिंजे हैंड खे त इट इज़ ग्लोइंग पहिरीं त आउं बेस ऑलरेडी हिन स्पेस ते लॻाए चुकी आहियां ज़रास जो एंड देन इट लुक्स ग्लो सो ही ग्लो असांजो मोस्टली असांजी गर्ल्स खे खपंदो आहे ऐं ॾिसो ग्लो असां लिक्विड बेस लिक्विड सां बि आणींदा आहियूं इट्स द लिक्विड ग्लो जेको तव्हांजे स्किन में अचे थो देन लिक्विड्स असांजा ही बि हूंदा आहिनि जेके तव्हांखे ग्लो प्रोवाइड कंदा आहिनि ऐं थोरो सो अच खणा थी ऐं उन खां पोइ तव्हांखे ही क्रीम फॉर्म में लिक्विड्स हूंदा आहिनि जेके तव्हांखे ग्लो प्रोवाइड कंदा आहिनि तव्हांजी स्किन ते विदाउट एनीथिंग आई एम शोइंग यू दैट स्लाइट ग्लो हेयर इज कम्स आउट ऐं उन खां पोइ असां वटि क्रीम फॉर्म्स में बि अवेलेबल हूंदा आहिनि जेको तव्हां हाईलाइट करे सघो था ऐं हिते पंहिंजी फिंगर खे हाईलाइट करे ॾेखारां थी त असांजी फिंगर जेको आहे हाईलाइट करे बि ओके त ही त हुआ जेके प्रोडक्ट्स जेके क्रीम फॉर्म में हूंदा आहिनि या लिक्विड फॉर्म में हूंदा आहिनि जेके तव्हांजी स्किन खे ग्लो कंदा आहिनि ऐं समटाइम्स असां ग्लो जे लाइ वरी हाईलाइटर्स यूज़ कंदा आहियूं लाइक दिस टाइप ऑफ ऐं ही हाईलाइटर्स बि तव्हांजी स्किन खे ग्लो ॾींदा आहिनि शाइनफुल स्किन वो जेको शो थींदी आहे या सो अच्छा माण्हुनि जो कॉन्सेप्ट थोरो क्लियर कंदी हलां त ग्लो हर फेस ते सूट न कंदी आहे अगरि डार्क स्किन खे तव्हां हाईली जेको आहे उहो हाईलाइट करे छॾो ग्लो छो यूज़ कई वेंदी आहे ग्लो यूज़ कई वेंदी आहे तव्हांखे हाईलाइटिंग करण जे लाइ राइट उहे एरियाज़ जेके तव्हांजा हाईलाइटर नज़र अचनि कैमरा ते तव्हां कमु कयो पिया तव्हां मेकअप शादी में आहियो या तव्हां कंहिं बि ओकेजन ते आहियो उहे तव्हांजा एरियाज़ जेके हाईलाइट कनि फॉर एग्जाम्पल तव्हांजो उहो एरिया जेको तव्हांजो दॿियल आहे उनखे हाईलाइट करण जे लाइ असांखे हाईलाइटर्स यूज़ करणा पवंदा आहिनि जिन सां उहो तव्हांजो जेको एरिया आहे उहो उभरी नज़र ईंदो आहे हाईलाइटर्स जो कमु उहो हूंदो आहे उन खां पोइ वरी असां डिस्कस कंदा आहियूं उहे एरियाज़ जेके असांखे बिल्कुलु ख़तमु करणा आहिनि दॿाइणा आहिनि त उते असांजा ही कैरेक्टर्स कमु ईंदा आहिनि जिन खे असां बिल्कुलु ख़तमु करे छॾींदा आहियूं जेका शइ असांखे लिकाइणी आहे या कॉन्टोरिंग फॉर एग्जाम्पल असांखे चीक एरिया खे हाईलाइट करण जे लाइ असां हाईलाइटर यूज़ कयोसीं देन कॉन्टोर सां असां उहा एरिया बिल्कुलु डेमोन्स्ट्रेशन सां असांखे ॾाढो सुठे तरीक़े सां डेमोन्स्ट्रेशन प्रॉपर तरीक़े सां बिल्कुलु ॿुधाईंदासीं पूरो प्रॉपर वे तव्हां ॿुधाइजो कंसीलर तव्हांखे हिन टाइप जा बि मिलंदा आहिनि ओके जी ओके ओके ज़ारा असां हाणे थोरो प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं बिल्कुलु वरी को जेके अच्छा ही बि ॾाढो जेको आहे वॾो टॉपिक आहे ज़ारा हिन जे लाइ हिकिड़ो प्रोग्राम न मां सम्झां थी त पूरा 2 प्रोग्राम हुजनि त असां स्लोली एंड ग्रेजुअली हर शइ खे प्रॉपर तरीक़े सां डिस्क्राइब करे सघूं सो ईंदड़ प्रोग्राम में बि ज़रूरु कंदासीं ऐं चाहींदसि त हिन प्रोग्राम में एंड ताईं असां ॿुधायूं त ठीकु आहे मेकअप करणु त इट्स फाइन पर वरी हुनखे रिमूव बि करिणो हूंदो आहे त इहो बि मुंहिंजे ख्याल सां हिकिड़ो मसइलो आहे हा न ईअं हूंदो आहे थोरो हार्ड आहे सो यस असां अॻियां वधूं था ऐं असां वटि मौजूदु आहिनि फ़क़ीर एजाज़ ख़ासि केली सो अच्छा पोयां तव्हांजा शागिर्द लिकी विया आहिनि अनमोल हैदरी ख़ैरु आहे उस्तादनि जे अॻियां शागिर्द लिकी वेंदा आहिनि ईअं आहे सो हाणे तव्हां छा ॿुधाईंदा छा सिलेक्शन आहे ठीकु आहे बिस्मिल्लाह दिल दर विच माई आया दिल दर विच माई आया तैयार जा गुलदारी नबी कनो इस बात होई आवस दी बूंद बहारी कुल फिराक पट्टी ते पे वल वेख विसाल दियारी वली मोहम्मद दम जान गनीमत आ दोस्त दिती दिलदारी हिन दिल जे वीराने के आबाद कयो तो हिन दिल जे वीराने के आबाद कयो तो तू मुझो मां तुझो वो तू मुझो मां तुझो ही इरशाद कयो तो दिल जे
महबूब यहाँ लाए महफिल मूं सजाइया महबूब यहाँ लाए महफिल मूं सजाइया शुक्राना लखवारी अॼु याद कयो तो शुक्राना लखवारी अॼु याद कयो तो तू मुंहिंजो मां तुंहिंजो तू मुंहिंजो मां तुंहिंजो ई इरशाद कयो तो हिन दिल जे वीराने खे आबाद कयो तो हिन दिल जे वीराने खे आबाद कयो तो सूफिन का क्यों अताई वहदत प्रेम प्यालो वहदत प्रेम प्यालो ओ सूफिन का क्यों अताई वहदत प्रेम प्यालो हिन फैज़ फ़कीरीअ सां दिल शाद कयो तो हिन फैज़ फ़कीरीअ सां दिल शाद कयो तो तू मुंहिंजो मां तुंहिंजो तू मुंहिंजो मां तुंहिंजो ई इरशाद कयो तो हिन दिल जे वीराने खे आबाद कयो तो हिन दिल जे वीराने खे आबाद कयो तो सूरत सुणे सनम जी दम दम सा इसम आजम हो सूरत सुणे सनम जी दम दम सा इसम आजम बी पूजा इबादत खां आजाद कयो तो बी पूजा इबादत खां आजाद कयो तो तू मुंहिंजो मां तुंहिंजो तू मुंहिंजो मां तुंहिंजो ई इरशाद कयो तो हिन दिल जे वीराने खे आबाद कयो तो हिन दिल जे वीराने खे आबाद कयो तो इमदाद कास खादिम गोलो गुलाम दरजो इमदाद कास खादिम गोलो गुलाम दरजो ओ इमदाद कास खादिम गोलो गुलाम दरजो ईशान शरफ शाही इमदाद कयो तो ईशान शरफ शाही इमदाद कयो तो तू मुंहिंजो मां तुंहिंजो तू मुंहिंजो मां तुंहिंजो ई इरशाद कयो तो हिन दिल जे वीराने खे आबाद कयो तो हिन दिल जे वीराने खे आबाद कयो ज़बरदस्त वक़्तु साही जो थी वियो आहे थोरो ब्रेक आहे सो व्यूअर्स असां पहिरीं ब्रेक जी तरफ़ वधंदासीं ऐं काॾे न वञिजो वरी असां कंटिन्यू कयूं था पंहिंजो प्रोग्राम
सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भली कार चवां थी अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं असां मेकअप जे हवाले सां डिस्कस करे रहिया हुआसीं, गॾोगॾु म्यूज़िक बि इंजॉय करे रहिया आहियूं व्यूवर्स। ऐं मां यकीन रखां थी त प्रोग्राम तव्हां बि ॾाढो पसंदि कंदा हूंदा। ज़ारा असां हाणे थोरो ॻाल्हाईंदासीं फिनिशिंग ते, कॉन्टोरिंग ते ॻाल्हाईंदासीं। मोस्ट इम्पॉर्टेंट थिंग जॾहिं मेकअप कबो आहे त उन खां पोइ रिमूव बि करिणो हूंदो आहे, त उन हवाले सां बि थोरो तव्हां गाइड कंदा हलिजो। जी कॉन्टोर उहे एरियाज़ असां कंदा आहियूं लाइक असांजो चिन वारो एरिया आहे जिते असांजो फॉर एग्ज़ाम्पल हिते असांजे डबल चिन आहे त असां उनखे हाइड करण लाइ कॉन्टोरिंग जो इस्तेमालु कंदा आहियूं। मोस्टली कॉन्टोर जेको आहे असांजा जॉ लाइन खां स्टार्ट थींदी आहे ऐं कोशिशि करणु घुरिजे त जॉ लाइन खां मथां न वञूं, छो जो असांजो उहो हिसो जेको आहे हाइट थी वेंदो आहे। सो असांखे हाइट करण जे लाइ कॉन्टोर खे यूज़ करिणो पवंदो आहे। जीअं नोज़ वारो एरिया, अगरि तव्हांजो नोज़ वेकरो आहे या हिकिड़ो पॉइंटेड नोज़ न आहे, पॉइंटेड नोज़ खे त ज़रूरत कोन हूंदी आहे लाइक जीअं माई नोज़, त असांखे ज़रूरत कोन हूंदी आहे कॉन्टोर जी। बट अगरि तव्हांजो नोज़ जेको आहे उहो थोरो वेकरो आहे त उनखे कॉन्टोरिंग करण सां असांजो नोज़ जेको आहे उहो बिल्कुलु सनो थी वञे थो। सो उहे एरियाज़ जेके तव्हांजा निकितल एरियाज़ आहिनि उन्हनि खे कॉन्टोर करण सां असांजो जेका स्किन फेस आहे, फेस कट असां कॉन्टोर सां चेंज करे सघूं था। सो त जॾहिं असां डेमोन्स्ट्रेशन ॾींदासीं त उन ते बि तव्हांखे बिल्कुलु सम्झायो वेंदो। ऐं कोशिशि कंदसि त मतिलबु 2 या 3 फेसिस खणी अचां जिन ते तव्हांखे कॉन्टोरिंग जे बारे में प्रॉपर तरीक़े सां गाइड करे हलां। उन खां पोइ तव्हां मूंखां क्वेश्चन कयो त मेकअप रिमूव करण जे लाइ असां काफ़ी परेशान थींदा आहियूं। सो मेकअप रिमूव करण जे लाइ तव्हांखे मेकअप रिमूवर्स वॾी आसानी सां मिली वेंदा आहिनि। न त अगरि तव्हांजे घर में को बि मॉइस्चराइज़र या को क्रीम आहे उन सां पहिरीं मॉइस्चराइज़ करे देन लाहींदा कयो, डायरेक्ट वॉश न कंदा कयो मेकअप खे, छो जो उन जा पार्टिकल्स वरी बि रहिजी वेंदा आहिनि। सो पहिरीं क्लेंस कयो, आफ्टर क्लेंजिंग तव्हां पंहिंजे फेस खे फेस वॉश सां यूज़ कयो। अदरवाइज़ मेकअप रिमूवर त अवेलेबल हूंदा आहिनि मार्केट्स में, यू कैन बाय मेकअप रिमूवर्स एंड रिमूव द मेकअप। ओके जी, ज़बरदस्त। ज़रा हाणे अॻियां वधूं, असां कुझु ॿुधूं पंहिंजे प्रोग्राम में। असांजा व्यूवर्स जेके मौसीक़ी खे तमामु घणो पसंदि कंदा आहिनि, तमामु घणो इंजॉय कंदा आहिनि, उन्हनि जे लाइ हाणे छा तयारी आहे, छा ॿुधाईंदव? उर्दू आहे गज़ल असां पंहिंजी दुनिया में थोड़ी। जी हाँ। दिल महव हो गया है महबूब के हुस्न में, मुश्ताक हूँ उसी का बुलबुल मिसल चमन में। जाती है जात मेरी मुल्के अदम में दाखिल, किस्मत मुझे फसाया इस जुल्फ के रसन में। सूफी दिया है मुझको वदत का जाम भरकर, खुलिया सनोबरी का गुलजार गुल बदन कहता वली मोहम्मद दम दम के सैर का, कहता वली मोहम्मद दम दम के सैर का। जाती मुझे दिखाया अनहद के घोर गन में, दिल महव हो गया है महबूब के हुस्न में। मुश्ताक उसी का बुलबुल मिसल चमन में। दिलकश तेरा नक्शा है, सूरत तेरी प्यारी है। दिलकश तेरा नक्शा है, सूरत तेरी प्यारी है। दिलकश तेरा नक्शा है, सूरत तेरी प्यारी है। जिसने तुझे देखा है, जिसने तुझे देखा है, वो जान से वारी है। दिलकश तेरा नक्शा है, सूरत तेरी प्यारी है। दिलकश तेरा नक्शा है, सूरत तेरी प्यारी है। जिसने तुझे देखा है, जिसने तुझे देखा है, वो जान से वारी है। दिलकश तेरा नक्शा है, सूरत तेरी प्यारी है। दिलकश तेरा नक्शा है, सूरत तेरी प्यारी है।
क्या पेश करें तुमको, क्या चीज हमारी है, क्या पेश करूं तुमको, क्या चीज हमारी है, क्या पेश करें तुमको, क्या चीज हमारी है। ये दिल भी तुम्हारा है, ये दिल भी तुम्हारा है, और जान भी तुम्हारी है, दिलकश तेरा नक्शा है, सूरत तेरी प्यारी है, दिलकश तेरा नक्शा है, सूरत तेरी प्यारी है। जिसने तुझे देखा है, जिसने तुझे देखा है, वो जान सवारी है, दिलकश तेरा नक्शा है, सूरत तेरी प्यारी है, दिलकश तेरा नक्शा है, सूरत तेरी प्यारी है। हम लाख बुरे ही सही कहलाते तो तेरे हैं, ओ हम लाख बुरे ही सही कहलाते तो तेरे हैं, हम लाख बुरे ही सही कहलाते तो तेरे हैं। एक नजर करम कर दो, एक नजर करम कर दो, क्या शान तुम्हारी है, दिलकश तेरा नक्शा है, सूरत तेरी प्यारी है, दिलकश तेरा नक्शा है, सूरत तेरी प्यारी है। जिसने तुझे देखा है, जिसने तुझे देखा है, वो जान सवारी है, दिलकश तेरा नक्शा है, सूरत तेरी प्यारी है, दिलकश तेरा नक्शा है, सूरत तेरी प्यारी है। हम साए में तुम्हारे हैं, किस्मत ये हमारी है, हम साए में तुम्हारे हैं, किस्मत ये हमारी है, हम साए में तुम्हारे हैं, किस्मत ये हमारी है। हमें तुम में छुपा लेना, हमें तुम में छुपा लेना, आरज़ू ये हमारी है, दिलकश तेरा नक्शा है, सूरत तेरी प्यारी है, दिलकश तेरा नक्शा है, सूरत तेरी प्यारी है। जिसने तुझे देखा है, जिसने तुझे देखा है, वो जान सवारी है, दिलकश तेरा नक्शा है, सूरत तेरी प्यारी है, दिलकश तेरा नक्शा है, सूरत तेरी प्यारी है। ये दिल एक मंदिर है और मन पुजारी है, ये दिल एक मंदिर है और मन पुजारी है, ये दिल एक मंदिर है और मन पुजारी है। इस दिल में जो रखी है, इस दिल में जो रखी है, मूरत वो तुम्हारी है, दिलकश तेरा नक्शा है, सूरत तेरी प्यारी है, दिलकश तेरा नक्शा है, सूरत तेरी प्यारी है। जिसने तुझे देखा है, जिसने तुझे देखा है, वो जान सवारी है,
ज़बरदस्त, इलाही सुठी सिलेक्शन, माशाल्लाह ज़बरदस्त सिलेक्शन। ज़ारा, हैव यू एंजॉयड द प्रोग्राम? ज़बरदस्त प्रोग्राम रहियो आहे अॼु। अच्छा, लास्ट में तव्हां खां बि असां मैसेज वठंदासीं ज़ारा एज़ यूजुअली, सो तव्हांजो छा मैसेज आहे, छा चवणु चाहींदव इन द एंड? इन द एंड इहो ई चवणु चाहींदसि त असां अगरि मेकअप सां रिलेटेड जेके बि गर्ल्स आहिनि उहे हिन मौसम में तमामु सुठे नमूने सां मेकअप खे इंजॉय बि करे सघनि थियूं, सिखी बि सघनि थियूं। सो कोशिशि कनि त जिते जिते बि हींअर क्लासिस हलनि पियूं त उहे क्लासिस खे अवेल कनि, क्लासिस खे वठनि ऐं पोइ वरी पंहिंजे कम खे स्टार्ट कनि। वाओ जी, ज़बरदस्त, ॾाढो सुठो, हमेशह जीअं बहितरीनु तव्हांजो मैसेज। ज़ारा, थैंक्स टू वुड बी हियर, मूंखे ॾाढो सुठो लॻो अॼु। थैंक यू सो मच यू टू। थोरो असां डिस्कस कयो, बट यस असां क्वालिटी ऐं क्वांटिटी ते डिस्कस कयो आहे। ऐं आख़िर में बि ॿुधाईंदमि जेके बि असांजी लेडीज़ हिन वक़्तु ॿुधनि पियूं, तव्हां अगरि लेट जॉइन कयो आहे त ॿुधाईंदी हलां त ईंदड़ प्रोग्राम में पोइ असां विद द डेमोस्ट्रेशन असां प्रोग्राम खे खणी ईंदासीं ऐं कोशिशि कंदासीं हर शइ ॾाढो प्रॉपर तरीक़े सां असां वञी सघूं। जी हा, ऐं फ़क़ीर एजाज़ ख़ासि के अची करे प्रोग्राम तव्हां ॾिसंदा आहियो, प्रोग्राम खे इंजॉय कंदा आहियो, अची करे कीअं लॻो अॼु प्रोग्राम में? जी बिल्कुलु, इलाही ख़ुशी थींदी आहे। मजबूर जो कहिड़ियूं असांजी ॻाल्हियूं जेके ॻाल्हि कयोसीं घटि आहिनि, मुंहिंजो इलाही किरदारु आहे मेहरान टीवी ते, तव्हां पाण ॾिसो पिया। इलाही कोशिशूं अलाह उनखे सलामत रखे ऐं मेहरान टीवी जेको सभु ठहे उनखे मौला ख़ुशि करे, आबाद हुजे। जेको मोराई साहब आहे, गुलाम नबी मोराई साहब जी, उनखे अल्लाह से ख़ुशि रखे। आमीन आमीन। थैंक यू सो मच, तव्हां आया, प्रोग्राम ॾाढो सुठो रहियो, ख़ूबसूरत रहियो। ऐं महबूब अली अदा अव्हांजी थोराई ते आहियां, अनमोल हैदरी तव्हांजी थोराई ते आहियां, शौकत अली बेंजो नवाज़ अव्हांजी बि थोराई ते आहियां, ऐं सुभान अली अव्हांजी बि थोराई ते आहियां। अदा प्रोग्राम में आयो, अव्हां प्रोग्राम खे ख़ूबसूरत बणायो आहे, ॾाढी सुठी तव्हांजी ॾाढी बहितरीनु टीम आहे। व्यूवर्स, इंशाअल्लाह ईंदड़ प्रोग्राम में वरी हाज़िर थींदासीं नवां महिमान, ऐं पाण खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं। हींअर मूंखे ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे ॾींदो इजाज़त, पंहिंजी दुआनि में रखंदो यादि। पर वेंदे वेंदे अव्हांजे लाइ हिकिड़ो गीत छॾींदा वेंदासीं तोहफ़े तौरु, ऐं आवाज़ हूंदो फ़क़ीर एजाज़ ख़ासि के संदसि पूरी टीम इन्वॉल्व हूंदी। जी प्लीज़। सोनी सारी सिंधड़ी पंहिंजी जंहिंमें लाल लतीफ़ा, सोनी सारी सिंधड़ी पंहिंजी जंहिंमें लाल लतीफ़ा, हरदा जोधा मां मिठीअ जा मिठड़ा सोना प्यारा, गीत गज़ल आई वायूं काकू जा रागी प्यारा। मां चोन गाया, मां चोन गाया, मां चोन गाया, हो मां चोन गाया। सिंधड़ी पंहिंजी जंहिंमें सोनो शाह लतीफ़ा, हरदा जोधा मां मिठीअ जा मिठड़ा सोना प्यारा, गीत गज़ल आई वायूं काकू जा रागी प्यारा। छो नचा, मां छो नचा, मां छो नचा, हो मां छो नचा। जाया मिठड़ी अमर अजमुर के पैदी खुशी जा आया, लाड़ पुत्र तर काचो तर कशमोर कारू दरवारा, लाड़ पुत्र तर काचो तर कशमोर कारू दरवारा, गोपी अजरक पत्ते वाला सोना लगन का सारा। मां चोन गाया, मां चोन गाया, मां चोन गाया, हो मां चोन गाया। सोनी सारी सिंधड़ी पंहिंजी जंहिंमें लाल लतीफ़ा, हरदा जोधा मां मिठीअ जा मिठड़ा सोना प्यारा, गीत गज़ल आई वायूं काकू जा रागी प्यारा। मां चोन गाया, मां चोन गाया, मां चोन गाया, हो मां चोन गाया। प्यारा मुर्गी मिलन ऐं बाकुर पाइन केॾा आहिनि प्यारा।
वक्त साथ निभाइण वारा होता की प्यारा मुर्गी मिलण ऐं भाकुर पाइण केॾा आहिनि प्यारा मुंहिंजा मारो प्यारा सारा टोकन पटकन वारा मां छो न गाया मां छो न गाया मां छो न गाया हो मां छो न गाया सोणी सारी सिंधड़ी पंहिंजी जंहिंमें शाल पीपा हरदा जोता मां मिठे जा मिठड़ा सोना प्यारा गीत गज़ल ऐं वायूं कापियूं जे जाड़ा बि प्यारा मां छो न गाया मां छो न गाया मां छो न गाया हो मां छो न गाया हथ मुर्तज़ा झुमरियूं पायूं पंहिंजो नींहुं हीअ निभायूं हथ मुर्तज़ा झुमरियूं पायूं ऐं पंहिंजो नींहुं निभायूं हथ मुर्तज़ा झुमरियूं पायूं ऐं पंहिंजो नींहुं निभायूं जीजल सिंध खे अमन इल्म वारो सभु बणायूं जीजल सिंध खे अमन ऐं इल्म वारो बणायूं हर हंधि वारी वेठा आहियूं हर हर कयूं वॼायूं मां छो न गाया मां छो न गाया मां छो न गाया हो मां छो न गाया सोणी सारी सिंधड़ी पंहिंजी जंहिंमें शाल पीपा हरदा जोधा मां मिठे जा मिठड़ा सोना प्यारा गीत गज़ल